नाज़रीन ख़बर ॾियूं पिया खे कादरपुर मां कादरपुर ॿ पोरित अगवा कादरपुर कच्चो पिंडी जी थाणे जे हद मां 2 ट्रैक्टर ड्राइवर अगवा। वधिक तफ़सील पिया खे कादरपुर अगवा थियल में पोरित अख्तर अली ऐं अली हसन राजपूत शामिल आहिनि। ॿई ट्रैक्टर ड्राइवर मखदूमनि जा ड्राइवर आहिनि। कादरपुर SHO ज़ाहिद मीरानी जो चवणु आहे त कादरपुर पुलिस कच्चे वारे इलाइक़े तरफ़ वञी रही आहे। ॿिए तरफ़ परवेज़ जागीरानी जो मुतालबो आहे त SSP घोटकी असांजा माण्हू इस्पताल मां खणाए वियो आहे। अगरि असांजा माण्हू आज़ादु न कया विया त मोटरवे हलणु न ॾींदासीं ऐं हीअ अगवा थियल ॿिन्ही ॼणनि खे क़तल कंदासीं। 2 ॼणा असां अगवा कया आहिनि, असांजो माण्हू वापसि ॾियो। पुलिस गिरफ़्तार कया आहिनि। कादरपुर मां असांजा माण्हू घोटकी पुलिस अगवा कया आहिनि। जहांगीर अबड़ो 90 न्यूज़ ब्यूरो चीफ।